इनाम जे लाइ असां फरमाइश कई आहे। असां तमामु प्यारो भाउ मोटरसाइकिलन जो मशहूर वापारी मोहम्मद अशरफ रोदरानी की ख़ासि फरमाइश आहे। ऐं सऊदी अरब जिद्दा खां मोहम्मद रफ़ीक रोदरानी ऐं मोहम्मद असलम रोदरानी की ख़ासि फरमाइश आहे। वो दुआ कर हार सी मिले कम के जानी, सऊदी में वधी वही आहे परेशानी, घर वारा बचा बे मुझे आसरे ते, करे को मौला हाने मुझे मेहरबानी, दुआ कर हार सी मिले कम के जानी, सऊदी में वधी वही आहे परेशानी, अरब खरब आहिनि असांखे नथा भाइनि, रोज़ था छिड़ बुंडियनि अखियुनि मां लुड़क वहनि, अरब खरब आहिनि असांखे नथा भाइनि, रोज़ था छिड़ बुंडियनि अखियुनि मां लुड़क वहनि, आहियूं सूरनि में पाकिस्तानी, सऊदी में वधी वही आहे परेशानी, दुआ कर हार सी मिले कम के जानी, सऊदी में वधी वही आहे परेशानी। बंद गुरफे में आयूं साह खां तंग आयूं, तव्हांखे कहिड़ी ख़बर सॼो पियो आहे जिगर, बंद गुरफे में आयूं साह खां तंग आयूं, तव्हांखे कहिड़ी ख़बर सॼो पियो आहे जिगर, थी वई ज़हर आहे मानी, सऊदी में वधी वही आहे परेशानी, दुआ कर हार सी मिले कम के जानी, सऊदी में वधी वही आहे परेशानी। अब्दुल हफीज़ दा मुंहिंजो दुआऊं अथई, रोदरानी ते मौला कंदो कामयाब थींदे, अब्दुल हफीज़ दा मुंहिंजो दुआऊं अथई, रोदरानी ते मौला कंदो कामयाब थींदे, रोन दिल चरी दीवानी, सऊदी में वधी वही आहे परेशानी, घर वारा बचा बे मुझे आसरे ते, करे को मौला हाने मुझे मेहरबानी, दुआ कर हार सी मिले कम के जानी, सऊदी में वधी वही आहे परेशानी, सऊदी में वधी वही आहे परेशानी, सऊदी में वधी वही आहे परेशानी।